न्यू सईदाबाद जे ॻोठ मोहम्मद खान हाजाणू जे इंडस प्राइमरी स्कूल में 1947 में पाकिस्तान खे आज़ादी मिली। छा असां अञा ताईं आज़ाद आहियूं जे उनवान हेठि हिकु रंगारंगी तक़रीब मुनक़द कई वई, जंहिंमें स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि तक़रीरूं, टेबलोज़, खाका पेश करे ख़ूब दाद हासिल कयो। तक़रीब में समाजी अॻवान अमीरुद्दीन अबड़ो, पीपी तेलके न्यू सईदाबाद जे सदर हाजी अब्दुल गनी मेमण, इकरा इंस्टीट्यूट के सरबराह एडवोकेट हुसैन बख्श बादल रिंद, सर अयूब रिंद, सर मीर मुर्तज़ा मल्हा, रोशन राहू, तैलीमी सुधारक रहमतुल्लाह बलाल, सिविल सोसाइटी न्यू सईदाबाद अगवान अब्दुल वाहिद उमरानी, सहाफ़ी वकार अहमद लाखो समेत मोज़ज़ीन, वालदेन और स्कूल के ॿारनि वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब के खिताब कंदे अगवाननि चयो त घुट ऐं बूसड़ वारे माहौल में बेराड़ी जे हिननि ॿारनि जी क़ाबिलियत ऐं ख़ुदि एतमादी ॾिसी ॾाढी ख़ुशी थी आहे। उम्मीद है त हिते जा ॿार मुल्क जा मेमार थींदा ऐं मुल्क जी ख़िदमत कंदा। हिननि चयो त अहिड़ा प्रोग्राम कराइण सां ॿारनि में ख़ुदि एतमादी पैदा थिए थी। तक़रीब में बहितरीन तक़रीरी मुक़ाबलो करण, टेबलोज़ ऐं खाका पेश करण वारनि शागिर्दनि ऐं शागिर्दाणियुनि खे रोक इनाम खां सवाइ शील्डूं, मेडल ऐं परफॉर्मेंस सर्टिफिकेट ॾिना विया। तक़रीब जे आख़िर में पीपी तेलके न्यू सईदाबाद जे सदर हाजी अब्दुल गनी मेमण ऐं असदुल्ला ॾेथो पारां स्कूल जे ग़रीब ॿारनि खे मुफ़्त ड्रेसूं वठी ॾियण जो ऐलान पिणु कयो वियो।